वाक़े ॿुधाईंदा हलूं शहदाद कोटी भरपास वञण इलाइक़नि में पानी की खोट खिलाफ़ रैली कढी धरणो हयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे शाहिद अहमान। जीडी अगवान मीर मुज़फ़र बिरोही पारां शहदाद कोट कुबो सैद खान सिजावल जूणे जो कच्ची पुल बहराम में ज़रई पानी की शदीद खोट खिलाफ़ प्रेस क्लब का एहतजाजी रैली कढी कोटू मोटू चौक ते धरणो हयो। उन मौके ते अगवाननि पानी की खोट बाबत ॻाल्हाईंदे चयो आहे त सिर्फ़ पानी जो मसलो न आहे पर उन सां गॾोगॾु पानी पहुचाइण में मिसमैनेजमेंट, पानी जी चोरी, पानी पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ पहुचाइण, पानी सिंध जो सैफुल्ला मक्सी कैनाल में 200 खन गैर कानूनी पाइप हणी उन्हनि खे इरिगेशन डिपार्टमेंट थ्रू ॿाहिरि मोकिलण ऐं इन सॼी साज़िश तहत मां ईअं सम्झाना थो त असांजे जेको जागीरदाराना निज़ाम आहे उहे असांजे माण्हुनि खे मफलूज बणाइण चाहिनि था। उहे चाहिनि था त शहदाद कोट ऐं सिंध जो माण्हू एॾो मफलूज थी पए जेको इकोनॉमिकली उनजी रीढ़ जी हड्डी भॼी पए ऐं उहे उन्हनि जे पोयां सॼी ज़िंदगी जेका ग़ुलामी जी ज़िंदगी उन्हनि गुज़ारी आहे उहा गुज़ारींदा रहनि। 3 महीने खां वठी शहदाद कोट कुबो सैद खान कच्ची पुल सिजावल जूणे जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि सिर्फ़ु पाणीअ लाइ। पानी असांजो बुनियादी हक़ आहे। मां दावा सां चवां थो जेकॾहिं पानी न मिलियो त शहदाद कोट जेको सिंध जो कारोबारी शहर आहे उते तमामु घणा मसइला थींदा। उन जे करे असां फौरी तौर जेको चीफ जस्टिस खे अपील था कयूं त ही नाल हुक्मरान जेको आहे सो वोट वठी त वञनि था पर जेको असांजो बुनियादी हक़ आहे उहो पानी जो ढुक बि असांखे नथा ॾियनि। हाणे ईद ताणी पाणी न ईंदऊं त इनशाला असां दमादम मस्त कलंदर कंदासीं, पंहिंजो लाइ अमल वेही जोड़ींदासीं, हिन खां वॾो एहतजाज कंदासीं। 3 महीननि खां वठी पानी जी खोट आहे, सरापा एहतजाज लॻो पियो आहे ऐं हीअ हुकूमत नाइल आहे जिन्हनि इलेक्शन में वोट वठी माण्हुनि खे पानी बंदि कयो आहे। हीअ करबला वारो मंज़र तव्हां पाण ॾिसी चुका आहियो ऐं हीअ ग़रीब हारी नारी माण्हू कर्ज़ खणी पंहिंजो ॿिज पोखंदा रहंदा आहिनि। उन्हनि खे पानी न मिलंदो त ॾाढो माना ज़ुल्म थी वेंदो। पानी आबादी जे लाइ त पंहिंजी जॻह ते 4 लख आबादी जो शहर आहे। तक़रीबन 3 महीना थिया आहिनि माण्हू रोड रस्तनि ते एहतजाज कनि था त पीअण जे लाइ पाणी छा, पर पीअण जे लाइ त पानी क़ाबिल न आहे पर वुज़ू जे लाइ बि क़ाबिल न आहे। पर जॾहिं बि माण्हू एहतजाजनि जे लाइ निकिरनि था थोरो घणो पानी अगरि अचे थो बि त उन्हनि खे इहो ई हुकुम थिए थो त इहो जेको ॾियो था हिननि खे उहो बि बंदि करे छॾियो। असांजे इलाइक़नि में पानी न पहुतो त ॾुकार ईंदो, ॾुकार वारी सूरत हाल थींदी। उन जे बदिले में असांजे इलाइक़े में ज़रूरु बदमनी वधंदी, पुरूं थींदियूं, अगवाऊं थींदियूं ऐं इन सभिनि शयुनि जो ज़िम्मेदार असांजा हुक्मरान हूंदा। जो चवणो त पानी की खोट लाइ मूं गुज़िरियल 3 महीननि खां सरापा एहतजाज आहियूं पर केर बि खेसि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। कैमरामैन अरशद शेख सां गॾु शाहिद अहमान, आवाज़ TV न्यूज़ शहदाद कोट।